असल में इन शहर के माण्हुनि खे सेहतमंद सरगर्मियुनि ॾे राग़िब करण जे लाइ टूर्नामेंट जो इनका थी वेंदो आहे। नाइट टूर्नामेंट त पॉपुलर थी वई आहे त काफ़ी घणी, पर सॼो साल क्रिकेट हलंदी आहे। सियारे में ॾींहं जो टूर्नामेंट कंदा आहियूं, राति जो पॉसिबल न हूंदो आहे, गिरास ते माटर वाटर हूंदी आहे। सॼो सियारो टूर्नामेंट हलंदा आहिनि, सॼो गर्मियुनि में राति जो हलंदा आहिनि। पर हे ख़ासि करे रमज़ान शरीफ़ में हिन में क्राउड ऐं नौजवान काफ़ी ईंदा आहिनि। उनजो सिलसिलो इहो आहे त हे टूर्नामेंट घणी पॉपुलर थी वई आहे। अच्छा, हिन में जेको आहे घणियूं टीमूं अचनि थियूं ऐं किथां किथां जी शामिलु थियूं? 36 टीमूं हिन दफ़े आयूं आहिनि, तक़रीबन सॼे पाकिस्तान मां। ऐं सिंध जूं त तक़रीबन हर ज़िले मां टीम अचे थी। रहीमयार खान, सादिकाबाद, मुल्तान ताईं टीमूं अचनि थियूं। इन करे असांखे हिन जो नालो ॾियणो पवंदो आहे आल पाकिस्तान। अच्छा, आल पाकिस्तान जी जेका ही टूर्नामेंट थिए थी पई हर साल में, हिन में नौजवाननि खे जेको आहे हिन में हिकिड़ो हिसो वठनि था पिया, छा उन्हनि खे हौसला अफ़ज़ाई लाइ कहिड़ा कहिड़ा इनाम ॾिना वञनि था? तव्हां ॾिसो, जॾहिं स्टेडियम न हुयो त हिन पन्याकल में 3 क्लब्स हुया। जॾहिं ख़ुर्शीद शाह साहब जी कोशिशुनि सां हे स्टेडियम ठहियो आहे क्रिकेट जो, त हिते एकेडमीज़ हूंदियूं आहिनि। ऐं तव्हां फ़ख़ुरु करे सघो था त हाणे पन्याकल जूं 13 रजिस्टर्ड टीमूं आहिनि। माना इहो स्टेडियम जो ई नताइज आहिनि त छोकिरा रांदियुनि में राग़िब थिया आहिनि, ग्राउंड में अचनि था, खेॾनि था, ॿियनि हुननि जी जेकी एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि खां टाइम कढी हेॾे अचनि था। ऐं इहो सुठी ॻाल्हि आहे त शहर में अहिड़े क़िस्म जूं सेहतमंद नौजवाननि जे लाइ एक्टिविटीज़ थियनि। इन्हनि खे इनाम जे तौर ते जेके टीमूं खटे अचनि थियूं पियूं, फाइनल में पहुचनि थियूं, उन में कहिड़ा इन्हनि खे इनामात ॾिना वञनि था? ट्रॉफियूं बि ॾिजनि थियूं, इंडिविजुअल उन्हनि खे शील्ड प्लेयरनि खे ॾियनि थियूं, नक़द इनाम बि ॾिना वञनि था। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी ॿुधायां, तव्हां सभु प्रेस जा दोस्त मौजूदु हुआ। गुज़िरियल साल हिन नाइट टूर्नामेंट जे फाइनल में ख़ुर्शीद शाह साहब वाइदो करे हुयो, जेको उन पूरो कयो आहे। हिन स्टेडियम जी रिन्यूएशन, इंटरनेशनल लेवल जो जिम जंहिंजो रिन्यूएशन हले थी, इंटरनेशनल लेवल जो जिम ठाहींदासीं। हिन में ॿियूं टेबल टेनिस, स्नूकर वग़ैरह, ऐं जेको हितां जो बैडमिंटन हॉल आहे हिन जेको आहे जो शहीद भुट्टो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो, उनखे इंटरनेशनल लेवल जा उनजो ग्राउंड ऐं उन सॼे स्टेडियम खे असां अमेरिकन कंपनी खे ठीको ॾिनो आहे, जेको अॼु सॼे इन बैडमिंटन हॉल खे अची करे जदीद तरीन ठाहींदी। वॾी महिरबानी।